एक बार नारद महाराज के मन में आयो कि मानू इतने कलयुग में पति पत्नी घर में नथा रही सकन, रोज कटोरा ता किरन, बासण ता किरन। हाँ हम भगवान 16,108 राणियुनि सां कीअं रहंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। मंगलूराम वयो एक बार एकादशी जो ॾींहुं 11 जो, त उनजे ज़ाल चईंसि ॿुधो न सिंगाड़ा वठणा आहिनि। देवी वठ भले सिंगाड़ा, ॿुधो न घणा वठां सिंगाड़ा, अधु किलो वठां, पाव वठां कि 1 किलो, जेतिरा चओ। पतो करे वरितो मंगलूराम सस्ता आहिनि सिंगाड़ा, 20 रुपए किलो। चई अरे तूं चिंता न कर, मां वेठो आहियां न, तूं 2 किलो वठ, 3 किलो वठ, 4 किलो वठ, जेतिरा खपई। मंगली बाई उनखे ज्ञान ॾिनो, चई ॿुधो सलाह नथी वठांव त घणा छिले सघंदव ओतिरा ॿुधायो। उन हिसाब सां चुप थी वियो। मंगलूराम चई 2 किले खां वधीक बची पवंदा, वधीक न खाई सघंदासीं। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरार, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर। घर गृहस्थी की गाल आ। जी नारद महाराज पहिरें महल में आया, रुक्मणी माता से गॾु भगवान श्री कृष्ण वेठा। अरे 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 नारद जी आई घणे प्रेम से विहारे करे आदर सत्कार हाल हवाल भगवान पुछो, मिठो जल पियारियो। ठीक है प्रभु हला तो। बे महल में वो माता सत्यभामा भगवान से वेठा आहिनि, भोजन था कन। अरे अरे नारद जी अचो। जी हाँ हिते त हिन महिल उते वेठा, रुक्मणी जी सां गॾु हिते रोटी था खाए। न प्रभु ईअं कीअं, अचो कुछ प्रसाद भगवान खारायो। उतो निकतो जामवती माता वटि आयो त ॾिठी बाल गोपालन सां खेॾनि था भगवान। अरे प्रभु प्रभु प्रणाम। अरे अचो नारद जी। न प्रभु बस मां बस तव्हांजो दर्शन। अरे त वियो न। जी भगवान कमाल तो करे, हुते भी मिलियो हिते भी मिलियो। वरी अनजान ठही करे पुछे तो अचो 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 जल्दी मूंखे चए तो। वरी जंहिं महल में वञे 16,108 महल घुमी आयो, सभिनि में भगवान नज़र आयो। चक्कर अची वियो नारद जी के। काथे भोजन था कन, काथे ॿारनि खे था खेॾाइनि, काथे तेलाभ्यंग था कन, काथे स्नान था कन, काथे मंत्रणा था कन, काथे कन्यादान था कन पिया, काथे वरी भगवान पूजा था कन, काथे गायत्री मंत्र था पढ़नि, काथे जल था चढ़ाइनि पिया, काथे गौ सेवा था कन, काथे गौदान था कन। चक्कर अची विया। चई हरि अनंत हरि कथा अनंता। चुपचाप लिकी करे वापसि वञण लॻा त साम्हूं ॾिठूं लंबी चौड़ी हिकिड़ी माई थी अचे, वॾो घूंघट करे। चई 7-8 फुट लंबी माई काॾों अची वई, एॾी लंबी मायूं त न थींदियूं। ऐं जीअं साम्हूं उहा माई आई, अची साम्हूं बीह रही। नारद महाराज घबराया, देवी जी तूं केरु आहे, छाजे करे हिते बीठी आहे, छा नालो अथई, कहिड़ो कमु अथई। तुरंत उन देवी जी मथो पल्लू खयो त छा ॾिठई, बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्री कृष्ण भगवान। अरे प्रभु तहां हे माई जो वेश धारण करे कारे था घुमो। भगवान चई भाई असांखे बि ॾिसणो पवंदो आहे, द्वारका में वेश बदले करे सब सुखी न कि न, ध्यान रखणो पवंदो आहे। चई प्रभु तव्हांखे अनंत प्रणाम, मूंखे माफ़ कजो प्रभु, मां त आयुमि तव्हांजी परीक्षा वठण, लेकिन मूंखे चक्कर अची विया। जंहिं महल में वञा तो तव्हांजो दर्शन तो थिए। भगवान खिली वेठा। हिते भगवान पुत्र शब्द चयो। भगवान चवनि था पुत्र तुंहिंजो पिता साहब आहे न जेको चैन पकड़नि वारो, चतुर्मुख ब्रह्मा जी, उहो ई पार न पाए सघियो त तूं काॾों पार पाईंदे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, श्री कृष्ण गोविंद।